हेलो दोस्तों, अॼु तव्हांखे 2020 में आयल हॉरर ऐं थ्रिलर सां भरपूर फिल्म द इनविजिबल मैन जो एक्सप्लेन कंदासीं। फिल्म IMDb रेट 7.1 आहे। स्टोरी हिकु अहिड़ा कपिड़ा जेके इंसान खे गुम करे छॾींदा आहिनि ऐं पंहिंजे गर्लफ्रेंड खे परेशान कंदो आहे। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं वीडियोस खे लाइक कमेंट्स शेयर भी कंदा अचो त वीडियो शुरू कयूं। हिते ॾिसंदा आहियूं त हिकु बंगलो ठहियलु आहे ऐं उते पाण ॾिसंदा आहियूं मूवी जो मेन किरदारु सिसिलिया केस खे। ऐं उते साइंसदान हिन जो दोस्त हिन सां बदसलूकी कंदो हो ऐं हिन खे घर खां ॿाहिरि वञण जी बि इजाज़त न हुई ऐं इलाही मनसूबाबंदी खां पोइ हीअ हितां भॼण वारी हुई। एडियल जो सीन हिकु कंट्रोल वारो ॾेखारियो वियो आहे। अहिड़े माण्हू खां बचण जे लाइ सिसिलिया खे हिकु ड्रग्स जो इस्तेमालु करणो पवंदो आहे। राति जी ऊंदहि में हिनखे हीअ बेहोश करे छॾींदी आहे। CCTV में जेका बि लाइव रिकॉर्डिंग हुई उनखे हीअ डिलीट कंदी आहे। हिन जी हीअ मनसूबाबंदी हिन कुते जे करे ख़राब थी पवंदी आहे ऐं हीअ कुतो हिन कार सां टकराइजी पवंदो आहे ग़लती सां ऐं अलार्म वॼणु शुरू थी वेंदो आहे। उतां ही भॼी वेंदी आहे वॾी दीवार खे पार करे ऐं हिन मिल्कियत जे ॿाहिरां हिकु वॾो झंग हूंदो आहे ऐं मनसूबाबंदी जे दौरान हुन जी भेण इमली हुनखे वठण जे लाइ ईंदी आहे। एड्रियान भॼी ईंदो आहे ऐं हुनजो असली रूप ॾिसंदा आहियूं त कीअं हीअ कार जो शीशो तोड़े सिसिलिया खे ॿाहिरि कढण जी कोशिशि थो करे। एड्रियान हुननि खे रोके न सघंदो आहे, हू उतां भॼी वेंदियूं आहिनि ऐं ज़मीन ते किरियल ड्रग्स वारी बोतल एड्रियान खणी वठंदो आहे। हीअ पंहिंजे नंढपण जे दोस्त जे घर ईंदियूं आहिनि जेको आहे पुलिस ऑफिसर हूंदो आहे, हिन जो नालो जेम्स हूंदो आहे। सिसिलिया ईंदड़ वक़्त में हर ॾींहुं डप में गुज़ारींदी आहे छो जो हुनखे ख़बर आहे त एड्रियान मुंहिंजो पीछो न छॾींदो। तो हीअ आज़ादी खां पोइ बि हीअ पंहिंजी ज़िंदगी डप में गुज़ारींदी। एड्रियान जे मिल जे हिसाब सां सिसिलिया खे हर महीने $1 लख मिलण वारो आहे ईंदड़ 4 सालनि ताईं। सिसिलिया इलाही हैरान थींदी पई आहे ऐं सोचींदी पई आहे डप में त इहो ही थिए छा पियो। हीअ पंहिंजे नाले सां हिकु अकाउंट खोलाईंदी आहे। सिसिलिया सां आहिस्ता आहिस्ता पोइ अजीब हरकतूं थींदियूं पियूं आहिनि। हिकिड़े ॾींहुं हू बाग़ में बीठी हुई ऐं हुनखे उते ईअं पियो लॻो त केरु हुन साइड में बीठो आहे ऐं केरु वॾा वॾा साह पियो खणे ऐं पाण बि ॾिसी सघूं था हिन शइ खे। जीअं हिकिड़े ॾींहुं किचन में बाहि लॻी वेंदी आहे। जेम्स पुलिस ऑफिसर हुनखे हीअ सभु कुझु ॿुधाईंदी आहे। हीअ हिनखे सम्झाईंदो आहे त एड्रियान गुज़री वियो आहे ऐं इहे सभु तुंहिंजो वहम आहे। सिसिलिया इन्हनि शयुनि खे नज़रअंदाज़ न कंदी आहे। हिकिड़े ॾींहुं हिकु ऑफिस में इंटरव्यू जे लाइ वई हुई त हिनखे उते चकर अची विया, हीअ किरी पई, हिनखे हॉस्पिटल खणियो वियो। हिकिड़े ॾींहुं हिनखे डॉक्टर जी कॉल ईंदी आहे त ऐं हुनखे चवंदो आहे त तुंहिंजी रत वारी टेस्ट में ट्राइज़ाफेन जो ड्रग्स मिलियल आहे। तॾहिं हिन जो ध्यानु ॿी कंहिं जाइ ते वेंदो। हिनखे उहा ई ट्राइज़ाफेन जी बोतल मिलंदी आहे ऐं उन बोतल ते इलाही रत लॻल हो। हीअ सम्झी वेंदी आहे त हीअ बोतल उते किरी हुई ऐं इनखे एड्रियान खयो हो। हिन जे करे सिसिलिया इलाही परेशान थी पवंदी आहे। सिसिलिया टाम ॾेई वेंदी आहे ऐं हुनखे ॿुधाईंदी आहे त एड्रियान मरियो न आहे, हू ज़िंदा आहे। बसि हुन हिकु तरीक़ो ॻोल्हियो आहे गुम थियण जो। टॉमी ॿुधी उहो परेशान थी वेंदो। चवंदो आहे त एड्रियान हमेशह माण्हुनि जी कमज़ोरी खे पकड़ींदो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजे कंट्रोल में आणण जी कोशिशि कंदो हो ऐं उन्हनि खे ॾिॼारींदो हो त हू उन्हनि सां खेॾे सघे, चरियो साबित करे। इते ई तोसां बि ईअं ई करे रहियो आहे। तूं डप में आहीं पर हीअ सभु तूं नज़रअंदाज़ कर। पर दोस्तो हीअ ॻाल्हि नज़रअंदाज़ करण वारी कोन हुई। सिसिलिया जी कमज़ोरी उनजी फैमिली हुई ऐं आहिस्ता आहिस्ता ॿिए पार्ट में इन्हनि सभिनी खे नुक़सानु पहुचाईंदो। जीअं त हिकिड़े ॾींहुं सिसिलिया जे लैपटॉप मां इमलिया खे ईमेल वेंदो आहे त तूं हिकु बेकार भेण आहीं, काश तूं मरी वञी। अगरि तूं मरी नथी त आउं ई तोखे मारे छॾींदुसि। ईअं ई सिसिलिया ऐं इमलिया जे विच में नफ़रत पैदा थी वेंदी आहे ऐं हूअ घर ईंदी आहे रोई। ॾिनींदी आहे हिन सां इलाही सुठो ॻाल्हाईंदी आहे त अचानक हुनखे केरु पंचणी किराए छॾींदो आहे। हेठिजी वेंदी आहे ऐं ईअं लॻंदो आहे त हिनखे सिसिली मारियो आहे। जेम्स खे बि इलाही कावड़ ईंदी, सभु हुनजे ख़िलाफ़ थी पवंदा आहिनि। हिते हिन जी जंग शुरू थींदी आहे ज़िंदगी खे कंट्रोल करण लाइ। हू कुझु सोचींदी आहे, उनखां पोइ एड्रियन खे कॉल लॻाईंदी आहे ऐं हू फ़ोन उते ई वॼणु लॻंदो आहे ऐं हिनखे महसूसु थींदो आहे त इहो पोशीदा माण्हू एंड्रॉइड आहे जो मोबाइल पे जेम्स जे घरां मिलंदो आहे ऐं हीअ सॼी चाल हिन एंड्रॉइड जी हूंदी आहे ऐं उते हुन मोबाइल ते मैसेज ईंदो आहे त सरप्राइज़ लिखिजी ईंदो आहे। हिन मैसेज जी माना फिल्म जे आख़िर में ख़बर पवंदी आहे। हुतां जॾहिं हेठि ॾिसंदी आहे त हुनखे महसूसु थींदो आहे त केरु हिते बीठल आहे। हुतां हू कलर जो दॿो खणी हारींदी आहे। हू हिनखे ॾिसी वठंदी आहे ऐं हिते एंड्रॉइड ऐं सिसिलिया जे विच में जंग थींदी आहे। सिसिलिया सच में पोशीदा माण्हू सां फाइट करे रही आहे। हिन सीन खे सच में ठाहिण जे लाइ सच में हिकु अदाकार खे ग्रीन सूट पाराईंदा
आहिनि ऐं हिन ॿिन्हिनि जो जेको सीन आहे उहो शूट कंदा आहिनि। हिन पंहिंजे इफेक्ट्स सां हिन माण्हू खे गुम करे छॾींदा आहिनि। सिसिलिया उतां भॼी वेंदी आहे, उतां हिकु एंड्रॉइड जे घर वेंदी आहे। हीअ उते वेंदी आहे चेक करण जे लाइ त आख़िर ही गुम कीअं थियो। हुन सॼे घर खे अच्छे कपिड़े सां ढकियो हूंदो आहे ऐं एंड्रॉइड कंहिं बि कपिड़े हेठां लिकियलु थी सघे थो। हूअ उतां सिधो एंड्रॉइड जे लैब में वेंदी आहे। एड्रियंस हिकु ऑप्टिक नाले हिकु कंपनी जो फाउंडर हो। हिन जी कंपनी हिन टेक्नोलॉजी में इलाही मशहूरु हुई। सिसिलिया उते जी हिकु रिकॉर्डिंग ॾिसंदी आहे। हू उते स्टैंड ते फोकस करे कैमरा लॻल हूंदी आहे। उते हिकु अहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, ग़लती सां सिसिलिया खां हिकु बटन दॿिजी वेंदो आहे ऐं उते मशीन ते शो थींदो आहे त हिकु गुम थींदड़ सूट आहे। अहिड़ो ई हिकु ॿियो सूट एंड्रॉइड पाए हिन खे टॉर्चर करे रहियो आहे। सिसिलिया हुन सूट खे खणी हिकु अहिड़ी जॻह ते लिकाईंदी आहे जिथे हुनखे न मिले। सिसिलिया ते वरी एंड्रॉइड हमलो कंदो आहे पर हू सिसिलिया हुन खां छॾाए उतां भॼी वेंदी आहे। सिसिलिया पंहिंजी भेण खे होटल में घुराईंदी आहे सचाई ॿुधाइण जे लाइ। जीअं ई हुनखे ॿुधाइणु शुरू करण वारी हूंदी आहे त उते एंड्रॉइड अची वेंदो। इन ई होटल में सभिनि जे साम्हूं एमिलिया जो गलो कटे हुनखे मारे छॾींदो आहे ऐं हू चाकू एमिलिया जे हथ में ॾेई छॾींदो आहे ऐं इन जे शक जे घेरे में ई ईअं ई मारिजी वेंदी आहे। पुलिस सिसिलिया खे पकड़े छॾींदी आहे ऐं हिते पुलिस जे हुन जो सबूत बि हूंदो आहे। सिसिलिया जेके ईमेल कया हुआ एमिलिया खे उन जे सबूत जे दौर पुलिस हिन खे पकड़ियो। DNA जी रिपोर्ट मिलंदी आहे ऐं ख़बर पवंदी आहे त हीउ पेट सां आहे, छो जो हीउ ॿारु एंड्रॉइड जो हो ऐं इलाही हैरान थी पवंदी आहे। हिनखे एतिरी त नफ़रत हूंदी हुई जो हीउ बर्थ कंट्रोल यूज़ कंदी हुई। इन जे दौरान हिते टॉम अची ॾिसी वेंदो आहे ऐं उहो ई फिल्म जो पहिरियों सच साम्हूं आणींदो आहे। हू चवंदो आहे त पहिरीं त तुंहिंजा पैसा बंदि थींदा, पर आउं तुंहिंजी मदद कंदुसि जेल मां निकिरण जी। ॿार खे पैदा करे एंड्रॉइड सां नई ज़िंदगी शुरू करे त सभु ॿुधी सिसिलिया परेशान थी पवंदी आहे। हू ॿियो बि सच ॿुधाए छॾींदो आहे ऐं एंड्रॉइड ज़िंदा आहे। टॉम ऐं एंड्रॉइड गॾिजी करे कमु कंदा हुआ ऐं हिननि ई कूड़ो मनसूबो ठाहियो हो एंड्रॉइड जी ख़ुदकुशी जो। असल में एंड्रॉइड खे बि ख़बर हुई बर्थ कंट्रोल जी। इन जे करे एंड्रॉइड पहिरीं हिन दवा बदिले छॾी। इन वजह सां अॼु ही पेट सां आहे। सिसिलिया एतिरी त कावड़ में हुई ऐं डिप्रेशन हुई। इहो बि कॉन्ट्रैक्ट हिन खां साइन करण खां मना करे छॾींदी आहे ऐं हिकु पेन ही पाण वटि लिकाए छॾींदी आहे। खां पोइ हुन पेन सां पंहिंजे पाण खे मारण जी कोशिशि कंदी आहे। एंड्रॉइड साम्हूं अचे ऐं हिते एंड्रॉइड जो ज़हन चेंज थी वियो। हुन खां सिसिलिया खां वधीक हुनखे ॿार ते खपियो। ही पंहिंजे पाण खे मारण जी कोशिशि कंदी आहे त एंड्रॉइड गुम थी करे हिन खे बचाईंदो आहे ऐं सिक्योरिटी गार्ड उते अजीब हरकतूं ॾिसी वठंदा आहिनि ऐं इन्हनि खे ईअं लॻंदो आहे जहिड़ो केरु ॿियो आहे ऐं हिते सिक्योरिटी गार्ड बची वञनि हा त उहे एंड्रॉइड जे लाइ ख़तरनाक साबित थींदा। इन जे करे एंड्रॉइड हुननि जे हथां ई हुननि खे गन हणी मारे छॾींदो आहे। इन जे लड़ाई दौरान इन जो सूट ख़राबु थी वेंदो आहे। हुनजो जेको पोशीदा गुम थींदड़ असर हूंदा आहिनि उहे ख़तमु थियण लॻंदा ऐं उतां सिसिलिया भॼी वेंदी आहे। हिन जो इरादो थींदो आहे त आउं अहिड़ो कमु करियां जो सिसिलिया मूंसां गॾु रहे। सिसिलिया हॉस्पिटल मां भॼी जेम्स खे ॿुधाइण जे लाइ वेंदी आहे। तेसि ताईं जेम्स खे एंड्रॉइड इलाही मारे चुको हो। खां पोइ सिसिलिया हिकु बाहि वारी मशीन खणंदी आहे ऐं एंड्रॉइड ते हमलो करे छॾींदी आहे। हिन में इहो ख़बर पवंदी हुई त हीउ किथे किथे बीठो आहे ऐं मौक़ो ॾिसी हू हुनखे मारे छॾींदी आहे। मास्क जॾहिं हुनजो लाहींदी आहे त असुल हक़ीक़त साम्हूं अची वेंदी आहे। पोइ ख़बर पवंदी आहे त हीउ त एंड्रॉइड न आहे, हीउ त हुनजो भाउ टॉम आहे ऐं उते पुलिस अची वेंदी आहे, हिन खे पकड़े हली वेंदी आहे। इहा हिते ॿुधाईंदी आहे। उन खां पोइ हीउ बेगुनाह साबित थी वेंदी आहे। ॾिसूं था एंड्रॉइड जे घर जी तलाशी वठणु वेंदी आहे। उते ॾिसंदा आहिनि त एंड्रॉइड काफ़ी ख़राबु हालत में क़ैद हूंदो आहे। बयान में इहो ई चवंदो आहे त टॉम मूंखे क़ैद कयो हो ऐं इहो सभु कुझु टॉम गुम थी कयो पिए। सिसिलिया खे एंड्रॉइड जी सॼियूं हरकतूं ख़बर हुयूं। चवंदी आहे त हिननि सभिनि जे पोयां एंड्रॉइड ई आहे। इन में टॉम बि शामिलु आहे पर हू पाण बि शिकार थी पियो आहे। आख़िर सच छा आहे उन जे लाइ ही मनसूबो ठाहींदी आहे। अहिड़ी सिसिलिया एंड्रॉइड जे घर वेंदी आहे उन सां गॾु मानी खाइण जे लाइ। ॿी तरफ़ जेम्स बि ॻाल्हियूं ॿुधियूं पिए। सिसिलिया चए थी त पाण वरी हिकु भेरो हिन पंहिंजे रिश्ते खे क़ाइमु करे सघूं था। अगरि एंड्रॉइड मञे त हीउ सॼो मनसूबो हुनजो ठहियलु हो। ऐं सिसिलिया खे तंग कयो, टॉर्चर कयो पर हू मञंदो न आहे। कुझु टॉम जे नाले ई हणी छॾींदो आहे। सिसिलिया खे इलाही अहिड़ियूं निशानियूं मिलंदियूं आहिनि। ईअं त मानी वारी टेबल ते सरप्राइज़ चवंदो आहे। इहो सेम लफ़्ज़ हो जेको हिन खे मैसेज आयो, छो जो हॉस्पिटल में बि हिन ई साॻियो लफ़्ज़ दोहरायो हो, सरप्राइज़ वारो। हीउ सभु एंड्रॉइड ते अटैक थियण लॻंदो आहे। सिसिलिया इहो सभु कुझु सम्झी वेंदी आहे। फ्रेश थियण लाइ हू वॉशरूम वेंदी आहे ऐं हिते एंड्रॉइड जा इलाही ख़तरनाक एक्सप्रेशन ॾेखारिया वञनि था। हिन मां ई लॻंदो आहे त हीउ सॼो मनसूबो हिन जो आहे। हीउ सभु कुझु इन पे कयो। सिसिलिया वॉशरूम मां निकिरी ॿाहिरि ईंदी आहे त
ॾिसंदी आहे त हीउ पंहिंजो गलो कटे वेठो हूंदो आहे। हू डिॼी वेंदी आहे ऐं फ़ौरन वञी पुलिस खे कॉल कंदी आहे ऐं उते हू जेम्स खे ॿुधाईंदी आहे त हिन पाण ख़ुदकुशी कई आहे। जेम्स हिन जे हथ में हिकु बैग ॾिसंदो आहे, हिकु गुम थियण वारो सूट हूंदो आहे रखियल, ऐं जेम्स हिन ॻाल्हि खे ॼाणी वाणी नज़र अंदाज़ करे छॾींदो आहे ऐं हू हिकु ख़ुशीअ मां उतां हली वेंदी आहे। इहो ई फिल्म जो आख़िरी सीन हो में जेके बि सस्पेंस वग़ैरह हूंदा आहिनि उहो फिल्म जे आख़िर में सिलसिले जे दौरान ॿुधंदा आहियूं। जे पोयां आख़िर कंहिंजो हथ हो ऐं हिन कूड़ी ख़ुदकुशी जो टॉम ऐं एंड्रेड कीअं मनसूबो ठाहियो, कीअं सिलसिले खे तंग बि कयूं। अगरि एंड्रेड हो त टॉम हुन सूट में कीअं वियो ख़बर न पवंदी आहे। अहिड़ियुनि निशाननि मां पाण खे ईअं लॻंदो आहे त हिन सभिनि जे पोयां एंड्रेड ई आहे। हिते एंड्रेड जा हथ ॾकंदा पिया आहिनि, हू छो जो हू पंहिंजी हुन शइ खे कंट्रोल न पई करे सघियो। सिलसिले हुनखे ॾिठो गार्डन खे मारींदे त हुनजा हथ ॾकिया पिए, जो मतिलबु त गार्डन खे मारण वारो ऐं सिलसिले खे तंग करण वारो एंड्रेड ई हो। जॾहिं ही जेम्स खे मारण ईंदो आहे त तॾहिं टॉम खे हुन सूट ॾिनो हूंदो। हीउ पाण पोयों मनसूबो ठाहिण जे लाइ वियल हूंदो त पुलिस ऐं सभिनी खे लॻे त हीउ त घर में क़ैद हो। टॉम खे शर सम्झी वेठी हूंदी आहे ऐं सॼी ॻाल्हि टॉम ते अची वेंदी आहे। हीअ सज़ा टॉम जे लाइ काफ़ी आहे पंहिंजे भाउ एंड्रेड जे यकीन करण जे लाइ। ऐं सिलसिले इहो सभु कुझु सम्झी वेंदी आहे ऐं बहानो करे वॉशरूम वेंदी आहे हली, ऐं उतां हू गुम कंदड़ पोशीदा सूट खणंदी आहे जेको हुन उते लिकायो हो ऐं हू एंड्रेड खे मारे छॾींदी आहे। कैमरा में बि इहो ई ॾिठो वेंदो आहे त एंड्रेड पंहिंजे पाण जो गलो कटे ख़ुदकुशी करे छॾींदो आहे ऐं इलाही परेशान थी करे पुलिस खे कॉल बि कंदी आहे। ऐं हिते छा थियो, उन खां पोइ जेम्स हुन जो सूट ॾिसण खां पोइ बि हुनखे छॾे ॾींदो आहे। सम्झी वियो त सिलसिले हुनखे मारियो आहे ऐं एंड्रेड जो ई सॼो मनसूबो ठहियलु हूंदो आहे। ऐं दोस्तो हिन फिल्म जे बारे में कॉमेंट्स त ज़रूरु कंदा।